अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु पूरी दुनिया में इंसानी हक़नि जे हवाले सां आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इहे हक़ बुनियादी तौर इंसान खे मुआशरे में बराबरी बग़ैर कंहिं रंग, नस्ल, जिन्स, मज़हबी मतभेद ऐं इंसाफ़ फराहम करण में बराबर जा हक़ ॾियणी हुजनि था। इन मौज़ू ते बि ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा बल्दियाती चूंडुनि जो जेको चोॿोल हली रहियो आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं त पंजाब में चूंड शेड्यूल जारी थी चुको आहे, जिन ते सिंध में चूंड शेड्यूल 3 भेरा मुलतवी थियण खां पोइ 13 डिसंबर ते जारी करण जी ॻाल्हि कई वई आहे। ऐं उन सां गॾोगॾु अमन अमान जो मसइलो, शहरनि में दहशतगर्दी, क़त्ल, गारतगिरी, त ॿहिराड़ियुनि में वरी धाड़ेलनि जो जेको राज आहे, इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। जंहिंसां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब। वरी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां अॼु असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। डॉक्टर साहब, अॼु जीअं त पूरी दुनिया में इंसानी हक़नि जे हवाले सां आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, इन हवाले सां तव्हां पाकिस्तान जी मजमूई सूरत हाल खे कीअं था ॾिसो? ॾिसो, पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन में त हर रंग, नस्ल ऐं मज़हब खां बालतर थी करे सभिनी खे इक्वलिटी जी मतिलबु आहे त बराबरी जी ॻाल्हि आहे, औरत हुजे मर्द हुजे, ऐं इंसानी हुकूक जो ॾींहुं त असांखे ॾिसणो आहे त इंसान हिन धरती ते गुज़िरियल 1.5 खां 2 लख सालनि खां आहे। जॾहिं इंसान हिन धरती ते आयो तॾहिं हू इंसान हो, ऐं न के हू कंहिं मज़हब सां हो या कंहिं नस्ल सां या रंग सां हो। ऐं इन हिसाब सां असां सभु जेके आहिनि तारीख़ जे मुख़्तलिफ़ अदवारनि में मुख़्तलिफ़ नज़रिया या मुख़्तलिफ़ चीज़ूं आयूं जंहिंमें इंसानी हक़नि जी तहफ़ुज़ जी ॻाल्हि कई वई हुई। ऐं हाणे जदीद दौर में जॾहिं इहो यूनाइटेड नेशन आहे, उन हिकिड़ा पैरामीटर्स ठाहिया। पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में बि उहे पैरामीटर्स आहिनि, पर हिते जेको आहे सो नफ़रतूं, प्रिजुडिस ऐं हिकिड़ी मज़हब जे हवाले सां, नस्ल जे हवाले सां, सूबे जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां इक्वलिटी मतिलबु असांजे कॉन्स्टिट्यूशन में त आहे, सभिनी खे मिले, पर हिते उबतड़ हिसाब आहे। त हाणे असांखे कोशिशि अॼु ॾींहं जे हिसाब सां करणु खपे त जेके इक्वलिटी जे बुनियाद ते थिए। सिंध जी सूफ़ी जी सरज़मीन आहे, हिते लिबरल हिकिड़ो ट्रेडिशन रहियो आहे। हिते कॾहिं बि सिंधी तारीख़ में गुज़िरियल 4-5 हज़ार साल जी तारीख़ में इहे जेके सो नफ़रतूं, मोहबतूं तव्हांखे नज़र ईंदियूं। जेको माण्हू हिते आया उन्हनि खे असीं वेलकम कईसीं। जेके मज़हब मुख़्तलिफ़ जा माण्हू आहिनि हिते, जेको आहे सो सिंध में हिंदू बि सिंधी हिंदू आहिनि, ऐं सिंधी हर जेके सो मज़हब सां तालुक़ रखंदड़ हिते रहनि था। त असांजे माशरे में त टॉलरेंस बि आहे, सूफ़ीज़म बि आहे, बर्दाश्त बि आहे। अॼु ॾींहं जे हिसाब सां असांखे वचन करणु खपे त डॉक्टर साहब, मुख़्तलिफ़ क़ौमियतूं असां वटि रहनि सॼे पाकिस्तान में, त तव्हां सम्झो था त क़ानून ते अमल न थियण करे इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी, इंसानी हक़ पायमाल थियनि था? बिल्कुलु, क़ानून मुख़्तलिफ़ क़ौमूं रहनि थियूं, ऐं ख़ासि तौर ते असांजे कराची जेको असांजी राजधानी आहे सिंध जी, हिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू रहनि था। पर हाणे उनखे मुख़्तलिफ़ डायनेमिक्स में असां ॾिसूं था त मिसाल न्यूयॉर्क आहे, न्यूयॉर्क में बि माण्हू हिते मुख़्तलिफ़ क़ौमूं रहनि थियूं, लंडन में बि रहनि थियूं, ऐं टोक्यो में बि रहनि थियूं, शंघाई में। उहे शहर या उहे परॻणा ख़ुशहाल था थियनि जिते मुख़्तलिफ़ अमेरिका में तव्हां ॾिसो मुख़्तलिफ़ माण्हू सेटल्ड आहिनि, त उहे जेके सो अमेरिकन्स थी विया आहिनि या जेको आहे सो उहे उन मुल्क जा थी विया आहिनि, उन्हनि कल्चर एडॉप्ट कयो आहे, ॿोली एडॉप्ट कई आहे। ऐं हिते जेके मिसाल तौर ते इहे हिकिड़ो फिनोमिना आहे जंहिंखे असीं रोके नथा सघूं। इहो हिकिड़ी हक़ीक़त आहे, असां नथा रोके सघूं। हिंदुस्तान में इलाही स्टेट्स विढ़ियूं, आख़िर में उन्हनि बर्दाश्त करिणो पियो। त हाणे उहे जेके माण्हू हिते सेटल्ड आहिनि, जेके उन्हनि खे माना उहे सिंधी आहिनि मिसाल तौर ते, उनखे सिंधी थियणु खपे, ॿोली बि एडॉप्ट करणु खपे, ऐं जज़्बी थियणु खपे। डॉक्टर साहब, पूरे मुल्क में इंसानी हक़नि जी लताड़ जूं रिपोर्टूं मीडिया में रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं, पर ख़ासि करे नंढनि सूबनि जी सूरत हाल वधीक ख़राबु आहे, नंढा सूबा वधीक मुतासिर थियनि था। इन ते तव्हां छा चवंदो? बिल्कुलु, बलूचिस्तान में जेको मिसिंग पर्सन आहे उहो बि हिकिड़ी अब्यूज़ ऑफ ह्यूमन राइट्स आहे, ऐं सिंध में बि अब्यूज़ ऑफ ह्यूमन राइट्स कारोकारी जी सूरत में आहे, या जेको आहे सो ॿियनि शयुनि में मतिलबु असां नज़र अचे थो। ऐं पंजाब में बि आहे, ईअं असां नथा चऊं की पंजाब में कोन्हे। पंजाब में बि जेको मज़हबी एक्सट्रीमिस्ट
ऐं उते जेको आहे सो हिकिड़ो फ़िरक़ो ॿिए फ़िरक़े खे इनटॉलरेंटली बिहेव पियो करे, हिकिड़ो मज़हब ॿिए मज़हब खे इनटॉलरेंटली बिहेव पियो करे। त इहे चीज़ूं पंजाब में बि आहिनि ऐं खैबर पख्तूनख्वान में बि आहिनि। त इहो आउं नथो सम्झां त सिर्फ़ु बलोचिस्तान ऐं सिंध में आहिनि। हा, इंटेंसिटी बलोचिस्तान में इलाही आहे, उते तव्हांजा मिसिंग पर्सन अकॉर्डिंग टू देम के हज़ारे आहिनि ऐं मसशुदा लाशूं मिलनि पियूं ऐं उहो पंजाब में कोन थियूं मिलनि। बलोचिस्तान में जेको मिसिंग पर्सन गुम थियल खंबे गुम कयल माण्हुनि जो जेको मसइलो आहे जेको केतिरे वक़्त खां हली रहियो आहे, बलोचिस्तान जी कमीशन खे 1000 खां इंसानी हक़नि जी कमीशन खे 1000 खां वधीक दरख़्वास्तुनि हवाले सां मौसूल थी चुकियूं आहिनि। तव्हां सम्झो था त इंसानी हक़नि जी लताड़ जे हवाले सां पाकिस्तान इन मसइले जे करे दुनिया जे उन्हनि मुल्कनि में अची वियो आहे जिते इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी। आलमी हवाले सां पाकिस्तान जो 4थों नंबर आहे जंहिंमें मिसिंग पर्सन्स जो मामिलो अहम आहे हिन वक़्त असां वटि। बिल्कुलु, आई डू एग्री। ऐं ई जेके जिन ते एलिगेशन्स आहिनि उन्हनि खे खपे त उहे चीज़ूं जेको आहे सो सॉल्व कनि ऐं इहो डेमोक्रेसीज़ आहिनि ऐं इन अरसे में इहे मसइला हल थियनि। हाणे पहिरीं त हुई असांजी हुकूमत बलोचिस्तान में, चवंदा हुआ त बाबा हीअ आहे हू आहे, पीपल्स पार्टी वारा ही था कनि नथा कनि हू था कनि। हाणे त क़ौम परस्तनि जी हुकूमत आई आहे हासिल बिज़न जो ऐं डॉक्टर मालिक वारनि जी, उहे बि अञा ताईं हल नथा करे सघनि। पंहिंजो नवाज़ शरीफ़ वारनि चयो त असीं हल कंदासीं, असीं चऊं था हल थिए, असां क्रिटिसाइज़ ऐं स्किप नथा करणु चाहियूं, इहो मसइलो हल थियणो पवंदो। जेके बि अगरि तव्हांखे हुननि खे एतिराज़ आहिनि की बाबा ही कॉन्स्टिट्यूशन खे नथा मञनि या मुल्क नथा मञनि, हुनखे तई अरेस्ट करे शो कयो न कोर्ट्स में। पोइ जेको बि तव्हां केसिस हलायो या उनखे इम्प्रिज़न कयो या उन ते को बि कानून लागू कयो, पर इहे चीज़ूं इहे प्रैक्टिस हिन मॉडर्न 21 सेंचुरी में उन्हनि इदारनि खे ख़तमु करणी पवंदी। डॉक्टर साहब, इहो इशू हाणे त कोन्हे, इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी, माण्हू जेके आहिनि से खंबे गुम कया वञनि था। इहो डेमोक्रेसी त पीपल्स पार्टी जी हुकूमत में बि हुई। गुज़िरियल 5 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत छा कयो? अदालती हुकूमत ते अमल त वक़्त जी कंहिं बि हुकूमत न करायो आहे। बिल्कुलु, अदालतनि ते वधि में वधि असां अमल कराइण जी कोशिशि कई, पर के चीज़ूं असांजे हथ में आहिनि की असांखां ज़ोर आहिनि, सम्झो ॻाल्हि खे। ऐं उहो ज़ोर हिननि खां बि आहिनि, नून वारनि सां बि आहिनि, उहे कॉम परस वेठा आहिनि उन्हनि खां बि ज़ोर आहिनि। त हाणे उहे जेके माइंड सेट्स आहिनि जेके पाण खे अञा ताईं ज़ोरदार सम्झनि था इन 21वीं सदी में, उन्हनि खे फ्लैक्सिबल थियणो पवंदो अगरि मुल्क खे हलाइणो आहे, न त इलाही प्रॉब्लम्स थींदा मुल्क जे लाइ। ऐं असांजे वस में जेतिरो हो असां कयोसीं, पर हाणे जेके ताक़तवर तरीन आहिनि जेके पंहिंजी ताक़त शेयर नथा करणु चाहिनि, उन्हनि खे खपे त हू 21 सेंचुरी जे हिसाब सां हलनि, न त पोइ मुल्क खे इलाही नुक़सानु थी सघे थो। डॉक्टर साहब, सभई इदारा मुल्की आइन ऐं कानून जे अंडर में कमु नथा कनि या उन्हनि ते मुल्की आइन ऐं कानून जो तहफ़ुज़ लागू नथो थिए, उन्हनि खे फॉलो करणु छा उन्हनि जे लाइ कोन्हे? ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, मसइलो इहो आहे त 2 टे ॻाल्हियूं आहिनि हुनजूं। हिकिड़ो त इहो आहे त पाकिस्तान में 35 साल मार्शल लॉ रही आहे ऐं उन में उहे जेके फोर्सिस आहिनि उहे इलाही ताक़तवर पाण खे सम्झनि था। डेमोक्रेसीज़ जेकॾहिं अचनि थियूं त पोइ उहो पाण खे सिर बचाइण में पूरी हूंदियूं आहिनि त यार असांखे हलंदी न हलंदी। पीपल्स पार्टी खे 5 साल ईअं मिलिया त महीने में हुकूमत वेंदी, 3 महीने में 5 महीने में पोइ इहे जुडिशरी धमकी पे ॾिनी या अलिफ बे थी। त चवण जो मतिलबु आहे त जॾहिं इनसिक्योर माण्हू गवर्नमेंट्स हूंदियूं त उहे हाणे इन जो हल आहे हिकिड़ो इहो जेको हिकिड़ो नाचीज़ आउं सम्झां थो त डेमोक्रेसी कंटिन्यूस थियनि, इलेक्शन्स थियनि, त पोइ जॾहिं सिविलियन खे ताक़त मिलंदी, फॉरेन पॉलिसीज़ टोटल सिविलियन ठाहींदियूं, ॿियूं चीज़ूं ठाहींदियूं ऐं डिलीवरेंस आवाम खे प्रॉपर मिलंदी टाइम जे हिसाब सां, तॾहिं वञी करे इहे इदारा, टर्की में बि ईअं रहियो आहे, टर्की में बि मिसिंग पर्सन रही आहे, पोइ स्लोली उते डेमोक्रेटिक प्रोसेस हलियो त टर्की में जेको सिविलियन डोमिनेंसी थी वई। त आउं सम्झां थो त ही 2nd इलेक्शन आहिनि, पहिरीं असांजी हुकूमत हुई, हाणे अहिड़ा 2 इलेक्शन्स थी था वञनि ॿिया त सिविलियन सुप्रीमसी ऐं डोमिनेंसी थी वेंदी। तव्हांखे आउं छा ॿुधायां, मूं सेनेट में 1 साल में 2-3 दफ़ा कोर्ट्स खां सवाल कया। मिसाल सुप्रीम कोर्ट खे असां पुछा कयो त बसि सोयो मोटोस तव्हां घणा खाइनि असांखे रिकॉर्ड ॾियो। सिंध हाई कोर्ट खे चयो, बलोचिस्तान, KP ऐं इस्लामाबाद, इन सारी
ऐं मुख़्तलिफ़ ड्यूअल नेशनलिटी ते ॿुधायो मुंहिंजा पंहिंजा क्वेश्चन्स आहिनि ऐं असांखे ॿुधायो प्लॉट्स तव्हांखे मिलिया न मिलिया त कोर्ट्स असांखे जवाबु कोन ॾिनी कॉन्स्टिट्यूशन में हिस ताईं गुंजाइश आहे त पार्लियामेंट जेको आहे कंहिंखे बि पार्लियामेंट में घुराए सवाल पुछी सघे थी आर्मी जनरल हुजे या जजिस हुजनि त 19 तरमीम असांखे मजबूरन असांखे करणी पई हालांकि 18 तरमीम में हिकिड़ो तरीक़ेकार हो त बाबा जजिस अपॉइंट थियनि उन्हनि खे जजिस कोन मञियो कोर्ट्स कोन मञियो त हाणे हिते त हालति इहा आहे त हिते सेक्रेट कयो हिकिड़े ज़माने में जनरल्स हुआ हाणे जजिस थी विया आहिनि अहिड़े नमूने हाणे जिते जंहिं मुल्क में हिकिड़े ज़माने में ब्यूरोक्रेट्स रहिया हिकिड़े ज़माने में जनरल्स रहिया हाणे जज थी विया आहिनि जेको सॼे राय जो अमल तरीक़ो सॼे दुनिया में आहे भई वोट जे ज़रिए जेका बि पार्लियामेंट थिए पोइ माण्हू भले कहिड़ा बि हुजनि उहो सुप्रीम हूंदो आहे पार्लियामेंट सुप्रीम हूंदी आहे उनखे कोन था मञनि त जॾहिं जजिस ईअं था कनि त पोइ तव्हां उमेद कयो था त जेको बलोचिस्तान में जेके मिसिंग पर्सन में जेके इदारा आहिनि जिन 35 साल मज़ा माणिया आहिनि उहे तव्हांखे यकदमि ॾींदा इट विल टेक सम टाइम एवोल्यूशन ऐं टाइम इलेक्शन तव्हां डेमोक्रेसी जी ॻाल्हि कई त जमहूरियत खे हमेशह ख़तरा रहिया पंहिंजो पाण खे हुकूमतूं बचाइण जे करे इन्हनि इशूज़ ते शायदि घणो तवजो न ॾेई सघियूं इन्हनि मामलनि खे हल न कराए सघियूं छा असांखे वधीक तव्हां चओ त हिकु ॿ इलेक्शन थियनि अञा वधीक वक़्तु असांखे इंतज़ारु करिणो पवंदो डेफिनेटली अमेरिका में या बर्तानिया में या जिते बि डेमोक्रेसीज़ कामयाबु वयूं आहिनि या इंडिया में तव्हां ॾिसो इंडिया में कल जेका इलेक्शन ठही आहे उते कांग्रेस खे 4 स्टेट्स में शिकस्त आई आहे इन करे शिकस्त आई आहे कि उते जेको आहे सो आलू टमाटर ऐं भाॼियुनि जी जेको आहे सो अघनि जे करे कांग्रेस खे जेको आहे नुक़सानु थियो आहे ऐं दिल्ली में हिकिड़ी अहिड़ी पार्टी जेका जेको आहे सो कॉमन मैन पार्टी आहे उहो खटी वई आहे त चवण जो मतिलबु आहे त इंडिया में त 65 इयर्स खां डेमोक्रेसीज़ हलियूं आहिनि इलेक्शन्स थिया आहिनि हिते मिसाल जे तौर ते जेका गवर्नमेंट आहे त हीअं नवाज़ शरीफ़ इनसिक्योर फील पियो करे पहिरीं असां इनसिक्योर फील पियो कईसीं यार हुकूमत वञे थी हाणे हीअ थो थिए हू थो थिए त जिते जे हिकिड़ो ऑफिसर जंहिंखे तव्हां डिप्टी कमिश्नर कयो या उनखे सेक्रेटरी कयो उनखे पहिरीं ॾींहं खां हुजे त 2 ॾींहं खां पोइ ट्रांसफ़र थी वेंदो त हू पंहिंजी ट्रांसफ़र बचाईंदो न हू कमु कीअं कंदो त अहिड़े नमूने जेके गवर्नमेंट्स अचनि थियूं उनखे उहे फोर्सिस उहे कुवतूं उहे जेके सो माइंड सेट हलणु कोन थो ॾिए त हाणे उनजो हल छा आहे भई इहो ई हिकिड़ो हल आहे असां सिंधी माण्हुनि जे लाइ वधि में वधि असांखे रिलैक्सेशन या थोरो घणो फ़ाइदो त डेमोक्रेसी में मिले थो फ़ौज में असीं अक्सरियत कोन आहियूं को सिंधी जनरल कोन थियो आहे 65 में सिंधी स्पीकिंग अहिड़े नमूने हाणे हालति आहे त सुप्रीम कोर्ट में को सिंधी जज 1 या 2 जे सवा हाणे थिया आहिनि सिंध हाई कोर्ट में 1-2 जजिस असांजा सिंधी आहिनि स्पीकिंग त जिते हालति इहा लॻी पई हुजे उते डेमोक्रेसीज़ में थोरो घणो फ़ाइदो असांखे थी सघे थो असांजी त जापो बलोचिस्तान ऐं सम्झो डेमोक्रेसी में वधि में वधि आहे न की ऑल्टरनेट चोर दरवाज़े सां का हुकूमत ठहे या माशला लॻे असांजी त जापो इन में ई आहे की असांखे छिकणो आहे ब्रेक जो वक़्तु आहे डॉक्टर साहब ब्रेक खां पोइ वरी बलदियाती चूंडुनि जे हवाले सां थोरो ॻाल्हाईंदासीं नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन डॉक्टर साहब बलदियाती चूंडुनि जे हवाले सां जेका सूरत हाल आहे पंजाब में शेड्यूल जारी थी चुको आहे जॾहिं त सिंध में पहिरीं नवंबर में जेको आहे सो बलदियाती चूंडुनि जी ॻाल्हि कई वई उनखां पोइ वरी मोहलत वरिती वई उनखां पोइ जनवरी में जेका तारीख़ आई बलदियाती चूंडुनि जे हवाले सां वरी हाणे इहो आहे जो मार्च ताईं चूंडुनि खे खणी वञण जूं ॻाल्हियूं मीडिया में रिपोर्ट थी रहियूं आहिनि इन हवाले सां तव्हां छा चवंदव कॉन्स्टिट्यूशन में इहो आहे त 18 अमेंडमेंट खां पोइ 18 अमेंडमेंट खां पहिरीं जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आहे उहो ई बलदियाती चूंडूं कराईंदो 18 अमेंडमेंट में इहो आयो त जेको वफ़ाक़ जी जेके जनरल इलेक्शन में प्रोविंशियल ऐं जनरल ऐं सेनेट जा इलेक्शन उहो कराईंदा पंहिंजो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं जेके बलदियाती चूंडूं आहिनि उहे कंसल्टेशन विद द प्रोविंशियल गवर्नमेंट इलेक्शन कमीशन ऑफ सिंध उनखे कंसल्टेशन करे कराइणियूं आहिनि इहे कॉन्स्टिट्यूशन थो चए 18 अमेंडमेंट जंहिंमें सभिनी पॉलिटिकल पार्टी जी सयूं आहिनि हाणे सुप्रीम कोर्ट असांजे लाइ मोहतरम आहे अज़ीज़ आहे हिन जा फ़ैसिला असां मञिया आहिनि ऐं
भुट्टो साहब बि इन फ़ैसिलनि जे करे फांसी ते चढ़ी वियो ऐं बेनज़ीर साहिबा बि हितों केस जे करे दर बदर हलंदी रही वीचारी, आसिफ साहब जेल में रहियो। त मक़सदु चवण जो आहे त हाणे सुप्रीम कोर्ट इलाही फ़ैसिला अहिड़ा कया आहिनि जेके इनक्रोच कया आहिनि पार्लियामेंट जे पावर्स में, एग्ज़ीक्यूटिव जे पावर में। त हाणे इहो जहिड़े नमूने प्रेसिडेंशियल इलेक्शन आई उनमें सुप्रीम कोर्ट इनक्रोच कयो, जेको इलेक्शन कमीशन, चीफ इलेक्शन कमीशन जे पावर्स में इनक्रोच कयो। अहिड़े नमूने ही पावर्स, ही जेका इंटरप्रिटेशन ईअं आहे जेको असांखे सिंध गवर्नमेंट ऐं इलेक्शन कमीशन ऑफ सिंध खे मुशावरत करे डेट ॾियणी आहे, ठीकु आहे न। इलेक्शन में असीं छो भॼूं, असीं को चोर बाज़ारी ते इक़्तिदार में कोन था अचूं। पीपल्स पार्टी सदाईं विन कई आहे, नून सां मुक़ाबिलो कई आहे, फंक्शन सां बि कई आहे, ॿियनि पार्टियुनि सां बि कई आहे। त हाणे असांजे पंहिंजा इंटरप्रिटेशन आहे, असीं सम्झूं था त डीलिमिटेशन्स ठहियूं आहिनि, असीं सम्झूं था कि असीं राइट था ॾियणु चाहियूं कि डीलिमिटेशन लाइ जंहिंखे वञिणो आहे कोर्ट में वञनि। डॉक्टर साहब, तव्हां जीअं ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी भॼणु नथी चाहे या सुप्रीम कोर्ट इंटरप्ट कयो, त उहो त तॾहिं जॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजे गुज़िरियल दौर में बि बलदियाती चूंडुनि जे हवाले सां को अहिड़ो उपाउ न वरिता या तकबंदी जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल न थी, माना इहो मामिलो जीअं जो तीअं ई रहियो, कॾहिं बि हिनखे अॻिते वधाइण जी कोशिशि न कई वई, जंहिं ते मजबूरन सुप्रीम कोर्ट हिन ते ॿुधणियूं कयूं ऐं हुकुम जारी कयो त बलदियाती चूंडूं करायूं वञनि ऐं अवाम खे हेठी सतह ते इख़्तियार मुंतक़िल कया वञनि। जॾहिं तव्हां चओ था त इहो मामिलो इलेक्शन कमीशन ऐं सिंध हुकूमत जो आहे, त सिंध हुकूमत पारां त पाण तारीख़ूं ॾिनियूं वयूं न, छा मुशावरत करे तारीख़ूं न ॾिनियूं वयूं? उनखां पोइ उन शेड्यूल ते मुख़्तलिफ़ हवाला ॾिना विया, मुहर्रम जूं तारीख़ूं आहिनि या तकबंदियुनि जे हवाले सां थोरे टाइम जी ॻाल्हि कई वई, त सिंध हुकूमत पंहिंजी ॾिनल तारीख़ुनि ताईं जेको आहे सो महदूद न रही या उन ते हिकु जेको आहे सो उनजो बयानु न रहियो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बयान मटिजंदा रहिया। ठीकु आहे, हाणे उनमें पहिरीं ॻाल्हि इहा आहे त लास्ट जेका चूंड ठही हुई 2007 में ठही हुई, ठीकु आहे न। 2002 में ठही, पोइ 5 साल खां पोइ 2007 में ठही। हाणे 2007 जी जेका इलेक्शन इहा जेका हली 4 साल हली, 2010 अलाए 11 ताईं हली, ठीकु आहे। उन खां पोइ सिंध में लाॻीटा ॿोॾूं बि आयूं ऐं इन करे असां जेको आहे सो ॿोॾनि में या जेको डिस्प्लेस असांजा जेके ॿोॾनि में थिया हुआ माण्हू उन ते कंसंट्रेट कईसीं, त इन करे असां इलेक्शन कराए कोन सघीसीं, ठीकु आहे। ऐं ॿियो त इनसिक्योर जेके असां फील पिया कयो त बाबा असांखे हुकूमत अॼु वञे थी, सुभाणे वञे थी, NROs दिस एंड दैट। हाणे असां जेकॾहिं असां जनवरी में न मार्च में कराईसीं त असां मार्च खां भॼणु नथा चाहियूं। हाणे जेके असांजा नवंबर खां पोइ जनवरी खां पोइ हाणे मार्च ताईं मामले खे इंगाइण जी कोशिशि ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मिसाल जे तौर ते ह्यूमनली एरर्स त थींदा आहिनि न। आउं सम्झां थो त इहा चीज़ आउं 10 ॾींहं में करे थो सघां, तव्हांखे हिकिड़ी रिपोर्ट ठाहिणी आहे, तव्हां पंहिंजे बॉस खे चओ था त मूंखे 10 ॾींहं में ठाहिणी आहे, पर उहो तव्हां ह्यूमनली पॉसिबल कोन्हे, इशूज़ था थी वञनि, तव्हां उहो रिपोर्ट 10 ॾींहंनि खां पोइ 20 ॾींहंनि में कंदो त ख़ुदा न ख़ासिता तव्हां रिपोर्ट ठाहिण त नथा ठाहिण था चाहियो, पर डिले थी सघे थी। अहिड़े नमूने असांजी कैलकुलेशन हुई जॾहिं असांजे सिंध में डीलिमिटेशन्स ठहियूं, कानून ठहिया ऐं असीं सम्झूं था त हीउ जेको मस वारो बि इशू आहे, असीं सम्झूं था त हीउ जेको छपाई आहे उहो त प्रिंटिंग प्रेस पाकिस्तान कंदी, बलूचिस्तान जा त हुआ 30 लख वोट, उहो त थी विया। हिते सिंध में त तव्हांजी इहे जेके पर्चियूं ठहंदियूं इहे त 2-2.5 करोड़ ठहंदियूं, त इन करे रादर मोर 2-2.5 छा 5-7 करोड़ ठहंदियूं। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त इहे सभु इशूज़ आहिनि, इलेक्शन कमीशन खे बि इशू आहिनि, पर उन्हनि खे फियर आहे सुप्रीम कोर्ट जेको डिसीजन ॾिनो आहे अरिड़हं ते कराइणो आहे। हालांकि इहो सुप्रीम कोर्ट डिसीजन न ॾिनो, सुप्रीम कोर्ट सूबे खां तारीख़ वरिती, भई मूंखे तारीख़ ॾियो जंहिं तारीख़ ते तव्हांजी तयारियूं मुकमल हुजनि ऐं तव्हां रेडी हुजो। उहो ॿिन्ही ॾिनी न, हिकिड़ी गवर्नमेंट बि ॾिनी ऐं इलेक्शन कमीशन सिंध बि ॾिनी, पर पोइ जॾहिं असां कैलकुलेशन कईसीं त उन कैलकुलेशन में असां सम्झूं था त उहो मार्च में थींदी ऐं कैलकुलेशन न कई वई, न कैलकुलेशन कई हुई, पर केॾी महिल एरर्स थी था वञनि, इंसान आहियूं, एरर्स त थी था सघनि हुन में, ऐं फ्लेक्सिबिलिटी इंसान खे हुजण में खपे। ऐं इलेक्शन पॉलिटिक्स ते असांजो बिलीव आहे, असां इलेक्शन जे थ्रू ई मथे आया आहियूं, इक़्तिदार में पीपल्स पार्टी हमेशह इलेक्शन थ्रू आई आहे, त असां चऊं था त इहा मार्च में थिए, सभिनी खे टाइम प्रॉपर मिले ऐं असांजो होमवर्क प्रॉपर हुजे। अच्छा, सिंध हुकूमत जो इहो बि मौक़िफ़ रहियो आहे त नयूं तकबंदियूं थियूं आहिनि, ख़बर न आहे त वोटरनि जा वोट किथे आहिनि, इन हवाले सां टाइम घुरिजे। तकबंदियुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा एतिराज़ बि साम्हूं आया आहिनि त जल्दबाज़ी में इहे तकबंदियूं कयूं वञनि, इन ते तव्हां छा चवंदव? इन करे असीं टाइम ॾियण था चाहियूं न, असां चऊं था त ओके जिन पार्टीज़ खे एतिराज़ आहे, उहो मुस्लिम लीग फंक्शन आहे या मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट आहे या अली बेजीम ॿिया आहिनि, नून वारा आहिनि, उहे वञनि कोर्ट्स में
या वञी करे इलेक्शन कमीशन में वञी करे अपील में वञनि ऐं उन खां पोइ जेको आहे मिसाल तौर ते मुंहिंजी यूसी जो माण्हुनि जा जेके वोट ॿिए हंधि लॻी विया आहिनि ऐं ॿिए यूसी जा मूं वटि लॻी विया आहिनि त उहे सभु चीज़ूं जेकॾहिं सही माना में थियनि बलूचिस्तान में जेको बदनज़मी थी आहे इलेक्शन में इलाही जॻह अमलो कोन पुॻो आहे इलाही जॻह वोट कास्ट कोन थिया आहिनि इलाही जॻह मिस अप्रोप्रिएशन थी आहे त जेकॾहिं इहा जेके जनवरी आहे न असां मार्च था चऊं त जेकॾहिं सभिनी खे प्रॉपरली टाइम मिले पॉलिटिकल पार्टीज़ खे ऐं इलेक्शन हलाइण जो बि प्रॉपर टाइम मिले त हिन में कहिड़ो हर्ज आहे। अच्छा डॉक्टर साहब, मीडिया में इन तरह जा बयान बि ईंदा रहिया त वॾो वज़ीर ॾिनल तारीख़ुनि ते इहो चवंदो रहियो त असां बिल्कुलु रेडी आहियूं, जॾहिं त वज़ीरनि काबीना में जेके वज़ीरनि जा बयान उहे मुख़्तलिफ़ ईंदा रहिया त असांखे वधीक मोहलत ॾिनी वञे, छा मुशावरत न कई वई? सिंध गवर्नमेंट जो हिकु ई वक़्तु वज़ीरनि जो ॿियो बयानु ऐं जॾहिं त वॾे वज़ीर जो ॿियो बयानु साम्हूं ईंदो रहियो। वॾे वज़ीर जो चवणु इहो हो त बाबा हुन जी शुरू खां मौक़िफ़ इहो रहियो आहे त हीअ कंसल्टेशन वारे तहत थींदी। हाणे उहो मतिलबु आहे त कैबिनेट आहे, कैबिनेट में डेमोक्रेटिक पार्टी आहे, उन में डिफरेंट ऑफ ओपिनियंस थी सघनि था ऐं इहो ख़ुदा न ख़ास्ता को बग़ावत कान्हे। हर वज़ीर चए थो इलेक्शन थिए, वज़ीर आला बि चए थो इलेक्शन थिए। हाणे जेके डेट्स हेठि मथे थियनि थियूं, ॾिसो न सिर्फ़ु असांजो इशू कोन्हे, इशू इलेक्शन कमीशन जो बि आहे। इलेक्शन कमीशन त चवे थो 13 दिसंबर ते शेड्यूल जारी करे। इलेक्शन कमीशन फियर ऑफ कोर्ट खुली नथी अचे। असां ख़ुदा न ख़ास्ता को बग़ावत कोन था कयूं, पर पंहिंजे इशूज़ आहिनि ऐं इहो जॾहिं कॉन्स्टिट्यूशन में असांखे स्वाबदीद आहे त बाबा असांखे कंसल्टेशन करणी आहे इलेक्शन कमीशन ऑफ सिंध ऐं सूबाई हुकूमत, उन्हनि ॿिन्ही जी मर्ज़ी सां डेट थींदी त उहो त कोर्ट त इनक्रोच कयो आहे न सुप्रीम कोर्ट। त हाणे इनखे बि तव्हां सम्झण जी कोशिशि कयो त जेके असांजा हक़ आहिनि या जेको असांखे कॉन्स्टिट्यूशन राइट ॾिना आहिनि उहो असां अकॉर्डिंग टू दैट हलंदासीं। डॉक्टर साहब, बुनियादी जमहूरी हुकूमत आहे, अवाम खे इन जमहूरी हुकूमत में तव्हां सम्झो था त जमहूरी जेके हक़ आहिनि उहे नथा मिलनि। बलदियाती चूंडुनि में जेतिरो लेट थिए थी अवाम खे तालीम, सिहत, रोशनी, सफ़ाई सुथराई, गटर नालियुनि जा जेके असां वटि ख़राबियूं लॻी पियूं त अवाम उन्हनि सहूलियतनि खां बि महरूम आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मसइलो इहो आहे त परवेज़ मुशर्रफ जी जेका बेसिक डेमोक्रेसी हुई या लोग उन में तो हुन मथे इस्लामाबाद हो, हेठि ज़िलो हो, माना कराची के पैसा पे मिलिया इस्लामाबाद में, घोटकी के पैसा पे मिलिया इस्लामाबाद में, कराची जेको सिंधी राजधानी है उन को माना विच में वो अमल दखल कोन हो। हाणे जेको आहे ठीकु आहे नालियुनि जा उनखे अख़्तियारात आहिनि, ठीकु आहे जेके प्राइमरी स्कूल जा उनखे अख़्तियारात ज़रूरु मिलंदा, रोड नालियुनि जा रस्ता या स्ट्रीट लाइट जा मिलंदा, पर जेके मेजर जेके चीज़ूं आहिनि उहे डिपार्टमेंट्स रहंदा न। मिसाल वॾी हॉस्पिटल आहे, ट्रेशरी या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, उहो त लोकल गवर्नमेंट्स वटि कोन ईंदियूं, उहो त इदारा तव्हांजा हेल्थ जा पिया आहिनि। अहिड़े नमूने तव्हां पुलिस जेका आहे सो सिंध गवर्नमेंट रखंदी, हुन में त इहो हो त बाबा जेको ज़िलो पुलिस संभालींदी, रेवेन्यू पुलिस संभालींदी, हर चीज़ माना हर ज़िलो हिकिड़ो अलॻि सूबो पियो ठहे। त हाणे डिफरेंस आहे हुनजी, हू जेको पॉइंट ऑफ व्यू आहे परवेज़ मुशर्रफ जो, ऐं असां जेके डेमोक्रेसी जे तहत जेके इलेक्शन करायूं था उहे पावर्स असां ॾिना आहिनि जेके सॼी दुनिया में मिलंदा आहिनि। ईअं त कान्हे त मिसाल जे तौर ते कराची जो जेको रेवेन्यू आहे उहो बि हिते बलदियाती इदारा खणंदा, या कराची जा रोड रस्ता, कराची जा पोर्ट्स जी कमाई या ॿियूं बि चीज़ूं डिफरेंस आहे। त उन्हनि खे असां महदूद कयो आहे ऐं एतिरा पावर्स कोन्हनि, प्रोविंस जा पंहिंजा पावर्स आहिनि ऐं बलदिया जा पंहिंजा पावर आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, जेको तव्हां मार्च ताईं चूंडुनि खे खणी वञण जी ॻाल्हि कयो था, छा ॿियनि पार्टियुनि सां तव्हां मुशावरत कई आहे या उन्हनि खां को मशवरो वरितो आहे, उन्हनि खे एतमाद में वरितो आहे? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां हुननि खे एतमाद में वठंदा आया आहियूं मुख़्तलिफ़ चीज़नि तां, ऐं हू ख़ुदि घोड़ा था कनि त बाबा डीलिमिटेशन्स में असांखे एतिराज़ आहिनि, हू ख़ुदि घोड़ा था कनि हीअं न हीअं थियणु खपे, त उन लाइ त टाइम ॾिजे न। जेकॾहिं 18 तारीख़ ते असीं करायूं उन्हनि खे टाइम कोन मिलंदो, हू चवंदा डीलिमिटेशन में असांखे क़बूल कान्हे। हू चवंदा त जेके वोट जेके हिकिड़ी यूसी जा जेके वोट आहिनि ॿिए यूसीज़ में आहिनि, त हाणे हीउ जेको मार्च में जेके टाइम मिले थो त उन में हू अपील में बि वञी सघनि था, हू कोर्ट्स में बि वञी सघनि था, हू इलेक्शन कमीशन में बि वञी सघनि था, त हिनमें त उन्हनि खे टाइम मिलंदो न। डॉक्टर साहब, अमन अमान जो मसइलो त गुज़िरियल 5 सालनि में बि रहियो,
ऐं हाणे आहे जॾहिं त वॾे वज़ीर बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां अमन अमान खे बि हिकिड़ो मसइलो करार ॾिनो आहे त अमन अमान जी सूरत हाल जेसिताईं बहितर नथी थिए तेसिताईं मकानी चूंडुनि जे हवाले सां ॾुखियाईयूं पेश अची सघनि थियूं इन हवाले सां तव्हां छा चवंदो? ॾिसो अमन अमान त इलाही पुराणो इशू आहे ऐं हींअर जेको ऑपरेशन हले पियो जंहिंमें हर पॉलिटिकल पार्टी वफ़ाक़ जी या सिंध जी ऑन बोर्ड आहे ऐं टेररिस्ट गिरफ़्तार थियनि पिया पर हिते जेके प्रॉक्सी वॉर्स हलनि पियूं मज़हब जे बुनियाद ते ऐं ॿियूं जेके प्रॉक्सी वॉर हलनि पियूं सिंध में ही जेके अख़वान इशूज़ ऐं ॿिया इशूज़ जे करे त उहो अमन अमान पंहिंजी जाइ ते इशू आहे ऐं सिंध में धाड़ियल फैक्टर 83 खां शुरू थियो ज़ियाउल हक़ जे दौर खां उन खां पहिरीं कोन हो जॾहिं जनरल इलेक्शन बि त इन ई सूरत हाल में थी तॾहिं बि अमन अमान जी सूरत हाल त ईअं ई हुई। बिल्कुलु हाणे उन लाइ त मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में असां ऑपरेशन शुरू कया आहिनि सिंध हुकूमत पकड़ दकड़ भी थी है मुकाबला भी थिया है तो अमन अमान पंहिंजी जाइ ते ज़रूर आहे पर इलेक्शन तो ज़रूर थी वेंदियूं पर पंहिंजी जाइ ते इशूज़ तो आहिनि पंहिंजी जाइ ते। डॉक्टर साहब हाणे ॻाल्हि कंदासीं अमन अमान जी सूरत हाल ते त मजमूई तौर ते हिन वक़्तु अमन अमान जी सूरत हाल सॼी सिंध में ख़राबु आहे। जेकॾहिं असां पहिरीं कराची जी ॻाल्हि कयूं त कराची में जेको टारगेटेड ऑपरेशन हलंदड़ आहे उन जे बावजूदि माण्हुनि जे मरण जो सिलसिलो बि जारी आहे इन ते तव्हां छा चवंदो? ॾिसो इहो मूं तव्हांखे चयो त प्रॉक्सीज़ हलनि पियूं जेके ॿ इस्लामिक मुल्क आहिनि नाला कोन थो वठां उन्हनि जी प्रॉक्सीज़ सॼे पाकिस्तान में एक्टिव आहिनि ऐं जंहिंजे करे जेके असांजियूं माशाल्लाह दौर में फॉरेन पॉलिसीज़ हलियूं आहिनि ऐं उन जूं जेको आहे सो असरात आहिनि उहे हलनि पिया ऐं हाणे उन जो हल इहो आहे त हिकिड़ा ऑपरेशन थियनि पिया। ॿियो असांखे इहे जेके प्रॉक्सीज़ मां निकिरणो पवंदो ऐं डेमोक्रेटिक गवर्नमेंट्स इनसिक्योर सदाईं फील कंदियूं आहिनि ऐं इन अमल खे जेसि ताईं असां इंडिपेंडेंट ऐं सिविलियन पंहिंजी मर्ज़ी सां फॉरेन पॉलिसीज़ कोन ठाहींदियूं ऐं उन वक़्त ताईं इहे प्रॉक्सीज़ पंहिंजो कमु ॾेखारींदियूं रहंदियूं। फाइनेंशियली असां स्ट्रॉन्ग कोन आहियूं असां अमेरिका जी इमदाद ते हलूं पिया पोइ बि अमेरिका खे गारियूं था ॾियूं। हाणे वधि में वधि पाकिस्तान खे इमदाद ॾियण वारो जेके मूं क्वेश्चन्स पुठिया आहिनि सेनेट में त ख़बर पई आहे त अमेरिका सभ खां वधीक पैसा थो ॾिए। ॿियो मुल्क के न चाइना तो ॾिए न सऊदी अरेबिया तो ॾिए न ईरान तो ॾिए न अलिफ तो ॾिए न ॿिए तो ॾिए अमेरिका खे असीं गारियूं था ॾियूं ऐं साॻिए वक़्त में अमेरिका जो इशू असां सिंध जे माण्हुनि जे लाइ कोन्हे न कि बलोचिस्तान वारनि जे लाइ। इहे इशू जेके सेंट्रल पंजाब जा आहिनि इमरान खान एंड कंपनी हमीद गुल एंड कंपनी या नवाज़ शरीफ एंड कंपनी उन्हनि लाइ आहे। अहिड़े नमूने सूबा जेके KP में आहे MP लाइ इशू कोन्हे इहो इशू वरी जेको मौलवियुनि जे लाइ आहिनि उहे ऐं या इमरान खान वारनि जे लाइ आहिनि। त मक़सदु चवण जो हिन पैक्टी इंट्रस्ट आहिनि। हाणे ॾिसो न कल्ह अमेरिका जो सेक्रेटरी ऑफ डिफेंस आयो आहे हुन चयो त भई नेटो सप्लाई खोलियो न त असां बंदि कंदासीं। हाणे उनजो असर बि अवाम ते ईंदो। इमरान खान खे त को सम्झ त आहे। डॉक्टर साहब जेकॾहिं ॻाल्हि कजे सिंध जी त सिंध हुकूमत जेको आहे सो ऑपरेशन जे हवाले सां मुतमइन पंहिंजा जेके आहिनि मासलिन आहिनि मुतमइन कंदड़ त सिंध हुकूमत मुतमइन आहे ऐं असां सभु ऑपरेशन मां मुतमइन आहियूं। जॾहिं त सूरत हाल इहा आहे त जेको टारगेट किलर्स जे पकड़ण जो अंग या दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको कार्रवाइनि जा अंग ॿुधाया था वञनि पर जॾहिं दहशतगर्द कार्रवाइयूं करण ते अचनि था त 15 खां 17 माण्हू पोइ बि मामूल आहे मारजण कराची में त एॾी सख़्तु सिक्योरिटी हुअण जे बावजूदि इहा जेको मिसप्लेस थिए थो उहो किथे थो थिए ऐं छो थो थिए? ॾिसो मूं तव्हांखे चयो त टारगेट किलर अरेस्ट थियनि था ऐं साॻिए वक़्त में ईअं बि थिए पियो त ज़मानतूं बि थियनि पियूं कोर्ट्स जेके सो मिंट में ज़मानतूं थी ॾेई सघनि। चङा ख़ासा टारगेट किलर सॼी दुनिया में सॼे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ सूबनि में रिलीज़ था थी वञनि कोर जेके टेररिस्ट आहिनि रिलीज़ था थी वञनि। त हाणे इहो जेको प्रॉक्सीज़ आहिनि ऐं बार बार जेको लफ़्ज़ रिपीटेडली कोर्ट खे त इन जो ज़िम्मेदार नथो करार ॾेई सघे जेकर उन्हनि जे ख़िलाफ़ शाहिदियूं मज़बूत हुजनि या उन्हनि जे ख़िलाफ़ केस मज़बूत ठहियल हुजे त शाहिदी केरु ॾींदो? शाहिदी के 100 जेको किलर आहे 100 माण्हुनि जे किलर जे लाइ को इज़तदार या शरीफ़ माण्हू या को ग़रीब माण्हू ॾींदो? केरु कोन ॾींदो। इशूज़ पंहिंजी जाइ ते आहिनि कानून साज़ी बि ठहियूं आहिनि जेके हींअर गवर्नमेंट ऑफ सिंध एडॉप्ट बि कयो आहे जंहिंमें उन्हनि जजिस खे बि सहूलियतूं ॾिनियूं आहिनि ऐं जेको शाहिदी ॾियण वारनि खे बि सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। इशूज़ पंहिंजी जाइ ते आहिनि ऐं डिस्टेबलाइज़ेशन ऐं सिंध में
कराची खे डिस्टेबलाइज़ करिणो आहे। कराची मीन्स पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करिणो आहे ऐं उहो इंटरनेशनल फोर्सिस आहिनि जेके वर्कआउट कनि पियूं। तव्हां मूंखे ॿुधायो त बॉम्बे में हर रोज़ बॉम्बे जे एयरपोर्ट ते मोर देन 500 to 600 एयरलाइंस लैंड थियूं कनि। कराची जे एयरपोर्ट ते जेको तव्हां वटि वधि में जेके इंटरनेशनल एयरलाइंस आहिनि 8-10 खां वधीक या 12 या 15 वॾो फिगर आहे। त इन माना असांजो सॼो बिज़नेस ख़राबु थी वियो आहे न गुज़िरियल 15-20 सालनि में। इहा इंटरनेशनल कॉन्स्पेरेसीज़ तव्हां ॾिसो, इहे उहे कॉन्स्पेरेसीज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ मुल्क असांजे ख़िलाफ़ु कनि पिया। इहा असांखे मञणी पवंदी ॻाल्हि। हिन में इंडिया भी थी सघे थो, हुनमें ईरान भी थी सघे थो, हुनमें अफ़गानिस्तान भी थी सघे थो, हुनमें सऊदीज़ भी थी सघनि था, हुनमें अमेरिका भी थी सघे थो, इसराइल भी थी सघे थो। त डिस्टेबलाइज़ कराची खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ इंटरनेशनल कॉन्स्पेरेसीज़ गुज़िरियल 20-25 सालनि में आहिनि। उनजा एजेंट्स हिते हलनि पिया ऐं उहो उनखे हिते जी मैशियत खे हिते उनखे नुक़सानु पहुचाइण था चाहिनि। हाणे गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां ऑपरेशन करे पई। फेडरल गवर्नमेंट इहा त तव्हां कराची जी ॻाल्हि कई जंहिंमें तव्हां चओ त ॿियनि मुल्कनि जो हथु थी थो सघे या मज़बूत नेटवर्क दहशतगर्दनि जे मज़बूत नेटवर्क जी ॻाल्हि सिंध हुकूमत अॻु में बि कंदी रही आहे। पर जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं सिंध जे ॿहिराड़ियुनि जी, सिंध जे ॿियनि ज़िलनि जी, त उते बि तमो तमाम जी सूरत हाल ख़राबु आहे। उते रोज़ माण्हुनि जो अगवा थियणु मामूल बणियल आहे। हिन वक़्तु बि सिंध जा सभई ज़िला तक़रीबन अहिड़ा आहिनि जिते हिन वक़्तु केतिरा ई माण्हू धाड़ेलनि जे चंबे में आहिनि, जिन में ॿारनि खे पिणु अगवा करण जूं जेके रिपोर्टूं मीडिया में रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि। पर ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ हिन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि हले पई त कराची में जेको दहशतगर्दनि जो नेटवर्क मज़बूत हुअण या ॿियनि मुल्कनि जा हथ हुअण जी जेका तव्हां ॻाल्हि कई, पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में उते त नथो चई सघे त को दहशतगर्द ॿाहिरां अची कार्रवायूं कनि था। उते त धाड़ेलनि जो जेको कल्चर आहे एतिरो मज़बूत आहे, उन्हनि जूं जेके ॾोहारी कार्रवायूं आहिनि, ॾींहुं ॾिठे जो माण्हू अगवा करे था वञनि। इन्हनि खे रोकण जे लाइ कॾहिं बि सिंध हुकूमत खे ख़ासि उपाउ न वरिता ऐं माण्हू ईअं अगवा थींदा रहिया ऐं थियनि पिया अञा ताईं बि? न, असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऑपरेशन शुरू कया आहिनि मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में, घोटकी में बि कया आहिनि ऐं सखर में बि, खैरपुर में बि ऐं अगवाकार मोटिया बि आहिनि। ऐं ॾिसो, तव्हां कराची ऐं सिंध खे अलॻि नथा करे सघो। कराची ऐं सिंध हिकिड़ी बॉडी आहे, हिकिड़ो जिस्म आहे, पर थोरो सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे त सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेको आहे कराची में दहशतगर्द सिंध ते असांजी हिकिड़ी अलॻि मुल्क हो जंहिं ते कब्ज़ो कयो अची करे अंग्रेज़, त हुननि हिकिड़ो फार्मूलो ठाहियो। मुख़्तसर इहो त सिंध जे लाइ हुननि इहो चयो त सिंधियुनि खे हणो मोचड़ा ऐं हुकूमत कयो, ऐं बलोचनि जे लाइ हुननि अलॻि चयो, ॿियनि जे लाइ अलॻि चयो। त मक़सदु चवण जो आहे त हीउ जेको अगवा वारो जेको अमल आहे या अमन अमान ख़राबु करण जो अमल आहे, इहो तव्हां कराची ऐं सिंध खे अलॻि नथा करे सघो। सिंध कराची जेका राजधानी आहे सिंध जी, हुते जेके डिस्टेबलाइज़ेशन इंटरनेशनल फोर्सिस कनि पियूं, उन जो ई कंटिन्यूटी इंटीरियर सिंध में लॉलेसनेस आहे। उहो सिंधियुनि खे जेको आहे सो मोचड़ा हणो, माना अगवा कयो, उनखे परेशान कयो, लॉ एंड ऑर्डर ख़राबु कयो। उन सिलसिले में गवर्नमेंट ऑफ सिंध बिल्कुलु एफर्ट्स वठे पई ऐं असीं त चाहींदासीं न हुकूमत कामयाबु थिए। असीं त कोन चवंदासीं त इहा हुकूमत असांजी नाकाम थिए ऐं जेको आहे सो हिते लॉलेसनेस थिए, को बि गवर्नमेंट कान चाहींदी। असां अमल लॻो पियो आहे। ॿियो त बलोचिस्तान मां जेके आहिनि आउटलॉस ऐं पंजाब, साउथ पंजाब में तव्हांखे ख़बर आहे सेक्रेटेरियन किलर्स आहिनि, उहे बि सिंध जे अंदरि अची विया आहिनि। त तव्हां हिनखे इन कॉन्टेक्स्ट में बि ॾिसो। कराची जी खे सिंध खां जेको आहे सो सूरत हाल थोरी इन करे मुख़्तलिफ़ आहे सिंध जे ॿियनि ज़िलनि जी ऐं कराची शहर जी, छो त सिंध जा ॿिया ज़िला उते जा इलाक़ाई जेके सतह ते जेके कार्रवायूं थियनि थियूं, क़बाइली जहिड़ा थियनि था, तकरार थियनि था, माण्हू अगवा थियनि था, या जहिड़नि झगड़नि खे निबेरण जे लाइ बि माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, औरतुनि खे अगवा कयो वञे थो, स्कूल वेंदे ॿारनि तक खे अगवा कयो वञे थो, ऐं हिक ॿिए जा लाश जॾहिं उते मारे उछलाया वञनि था त 3 ॾींहं उहे इलाइक़ा नोगो एरियाज़ बणियल हुजनि था। उते ॿिन्ही ॻोठनि जूं ॼण धुरियूं
ॿिनि मुख़्तलिफ़ ज़ातुनि वारा माण्हू मोर्चा बंदि हुजनि था, इहे त के ॿाहिरियां माण्हू कोन्हनि के, इहे त उते जा ई माण्हू आहिनि, इन्हनि खे पुलिस कंट्रोल न करे सघी आहे, या हिते तव्हां सम्झो था त पुलिस जी जेका कार्रवाई आहे उन जा रिज़ल्ट बिल्कुलु ॾिसण में न आया आहिनि, या सिंध हुकूमत इन्हनि इशूज़ खे अहमियत नथी ॾे? गवर्नमेंट ऑफ सिंध बिल्कुलु अहमियत थी ॾे, ऐं छो न अहमियत ॾे, हुनजी कॉन्स्टिट्यूंसी आहे सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी सॼी सिंध सॼी पाकिस्तान, त वी आर ऑन इट, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, असां ऑपरेशन स्टार्ट कया आहिनि, आउटलॉज़ आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो अरेस्ट बि कयो आहे, मुक़ाबला बि थिया आहिनि, पर तव्हांखे इन कॉन्टेक्स्ट में बि ॾिसणो पवंदो त बलोचिस्तान में जिते इंसर्जेंसी आहे उते जा माण्हू बि सिंधी बॉर्डर्स इलाइक़े में अचनि था, जकोवात कश्मीर ऐं हिन पासे, अहिड़े नमूने सेक्रेटेरियनिज़म जेका साउथ पंजाब में उनजो असर बि असांजे घोटकी ऐं हेठनि ज़िलनि ते थिए पियो, खैरपुर शिकारपुर में, इहे चीज़नि खे तव्हां इन कॉन्टेक्स्ट में छा मूवमेंट इलाही थी वई आहे, पैसो इलाही अची वियो आहे, ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ चीज़ूं थियनि पियूं, हू हिते खां हिते अचनि था, हिते खां हुते था वञनि, त इहे सभु फैक्टर्स पंहिंजे। अच्छा, इहो तव्हां सम्झो था त दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते असांजी जेका चेकिंग जी सूरत हाल आहे, इते को जेको आहे सो मिसप्लेसिंग थिए थी, या इते को फॉल्ट थिए थो, या इते अहिड़ा उपाउ नथा वरिता वञनि त हिते जा माण्हू हुते कीअं था पहुचनि, या माण्हुनि जी जेका अच वञ थिए थी, माण्हू अगवा थियनि था, स्मगलिंग थिए थी, उनखे रोके सघिजे, उनखे पकिड़े सघिजे? ॾिसो, रस्ता त तव्हांजी सिंधी बॉर्डर इलाही वॾी आहे, वास आहे, त उहो जेको मेन रोड्स आहिनि उतां त उहो स्मगल या जेके माण्हू आहिनि जेके अगवा थियनि था खणी त कोन था वञनि, ॿियनि रस्तनि ते था अचनि। पंजाब ऐं सिंध जी बॉर्डर आहे उते त हिकिड़ो चेक पोस्ट आहे, पर उहो साइड में जिते जिते एरियाज़ आहिनि या बलूचिस्तान ऐं सिंध जा जेके बॉर्डर्स आहिनि त उहो हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स आहिनि, कचो इलाइक़ो आहे, थराई इलाइक़ो आहे, पाणी ॿेड़ियुनि जे थ्रू जेके चीज़ूं थियनि थियूं, त इन में बिल्कुलु रिक्रूटमेंट ऑफ पुलिस जी वधि में ज़रूरत आहे, ट्रेनिंग ऑफ पुलिस ज़रूरत आहे, ऐं टेररिज़म खे फेस करण जे लाइ असांजी पुलिस तयारु कान्हे, ट्रेनिंग जी ज़रूरत आहे, ऐं जेके वसाइल आहिनि गवर्नमेंट जा उन हिसाब सां गवर्नमेंट करे पई। अच्छा डॉक्टर साहब, आख़िरी सवाल मां तव्हांखां करणु चाहींदमि त पुलिस चीफ जो जेको बयानु साम्हूं आयो आहे, मीडिया में रिपोर्ट थियो आहे, जंहिंमें हुन ॻाल्हि कई आहे त सियासी पार्टियूं पंहिंजी पार्टियुनि मां अस्करी जेके विढ़ा कनि उन्हनि खे अलॻि कनि, न त अहिड़ियुनि सियासी पार्टियुनि जी फ़हिरिस्त जारी कई वेंदी। छा सियासी पार्टियुनि में तव्हां सम्झो था पीपल्स पार्टी समेत सभिनी पार्टियुनि में इन तरह जा विढ़ाक आहिनि, ऐं जेकॾहिं आहिनि त पार्टी में त कोन्हनि, बिकॉज़ आउं पीपल्स पार्टी जे उहो पंहिंजो वर्कर क्लास मां मथे आयो आहियां, मूंखे ख़बर आहे पीपल्स पार्टी में छा छा आहे छा छा न आहे, बाक़ी बिल्कुलु जेके आहिनि लिस्ट पधरी कई वञे ऐं अरेस्ट कयो वञे, ऐं असांजी जेके आहिनि पीपल्स पार्टी वटि त कोन्हनि अहिड़ा कहिड़ियुनि पार्टियुनि लाइ इशारो कयो वियो आहे, उहो तव्हां जॾहिं त सभई पार्टियूं चवनि थियूं त असांजी पार्टी में के बि न तरह जा बिल्कुलु डिक्लेयर कयो, बिल्कुलु डिक्लेयर कयो, ऐं डिक्लेयर करे अरेस्ट कयो या केस रजिस्टर कयो या फोटू ॾियो, असां बिल्कुलु हुनजी ॻाल्हि सहमत था कयूं, बिकॉज़ असांखे फियर ई कान्हे, भले ॾियो अॼु ई ॾेई। अच्छा, छा सियासी सरपरस्ती हुअण करे बि दहशतगर्दी ते मुकमल कंट्रोल न थी सघियो आहे? सियासी सरपरस्ती बिल्कुलु इन में को शक न आहे, सियासी परस्ती आहे, लेकिन हिते फासिस्ट पार्टियूं आहिनि, टेररिस्ट पार्टियूं आहिनि, लिसानी फ़िरकावारियत वारी पार्टियूं आहिनि, उनखे उहे पैटर्नाइज़ कनि पिया, माशला दौर जी पैदावार आहिनि, इहे लिसानी हुजनि या मज़हबी हुजनि या ॿियूं फासिस्ट पार्टियूं हुजनि, उनखे ज़ियाउलक जी दौर जी पैदावार आहिनि, उहो इन बुनियाद ते पॉलिटिक्स कनि था, उनखे ख़तमु थियणु खपे, ऐं पॉलिटिक्स कनि भले, पर टेररिज़म त न कनि, बिल्कुलु असीं सहमत था कयूं, डिक्लेयर थियणु खपे। डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी जे प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्त ते ख़तमु थो थिए, पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त, अल्लाह वाहिगुरु।